नाज़रीन, हिन वक़्तु असां गजरावा मां निकिरंदड़ डिच माइनर जे मोरी ते बीठा आहियूं। हिते जेके मक़ामी आबादगार आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा मसइलो आहे। ही डिच माइनर जेका आहे सो नसरत कैनाल मां निकिरे थो। हाणे डिच मां वरी ॿी शाख थी निकिरे कंडी। हिन ॿिन्हिनि शाखनि खे एस जो जेको ज़ुल्फ़कार खोसो आहे उहो हथु वठी तबाह थो करे। हिकिड़ो हफ़्तो पहिरियां वाटर बंदि करे क्रेनुनि सां उन्हनि खे मुकमल लटे विया। हफ़्तो पूरो वाराबंदी कई वई, यानी हफ़्तो पूरो पाणी न मिलियो। वरी जॾहिं 15 ॾींहंनि खां पोइ वारो वरी आयो माण्हुनि जो, त उन में जेके बासर माण्हू आहिनि उन्हनि जा वाटर त खोलिया विया, पर हिते जेके एकड़ ॿिनि एकड़नि वारा नंढा आबादगार आहिनि उन्हनि जा वाटर खे बंदि कयो वियो। जेको बि नंढो आबादगार आहे पोइ पीपल्स पार्टीअ जो आहे या ॿिए कंहिं जो आहे, त ज़ुल्म जेको आहे सो नंढे आबादगार ऐं कलाक ॿिनि कलाकनि वारा सां थियो थो वञे। पोइ उन लाइ दारोगो बि आले नाल आहे त बेलदार बि आले नाल आहे, जंहिंजे करे हिते जेके बेलदार ऐं दारोगा आहिनि हिते एतिरा करप्ट आहिनि। ये आहिनि बि पाड़े जा, असां दुश्मनी कयो वेठा, अलाए छा एकड़ पोइ इहो करण ई कोन था ॾियनि। आबाद असांजो फसल सुके पियो। हिन जो चवणु त जेकॾहिं रिश्वत ॾियूं था त पाणी ॾियनि था, जेकॾहिं पैसा नथा ॾियूं त असांजा वाटर बंदि लॻा पिया आहिनि ऐं बासरनि जा वाटर हलनि पिया था। हिननि जो मुतालबो आहे त करप्ट आपाशी अमलदारनि खे हटायो वञे ऐं असांखे पाणी ॾिनो वञे। कैमरामैन वसीम सातो सां गॾु वारिस सैतो, सिंध TV।